जी नौशहर फिरोज में इंतजामिया अञा ताईं बरसात जो गॾु थियल पाणी अञा ताईं निकाल न कराए सघी आहे, जंहिं सबबि नौशहर फिरोज जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गोॾे जोॾो पाणी बीठल आहे, जंहिं सबबि शहरी सख़्तु परेशान आहिनि। नौशहर फिरोज जी पुराणी रेलवे स्टेशन आहे, फुड गोदाम आहे, तालिब सोलंगी आहे, अरब कॉलोनी, अब्बासी टाउन, रियाज़ कॉलोनी समेत नौशहर फिरोज जेके अहम रस्ता आहिनि, ख़ासि करे मिठाणी जेको रोड आहे ऐं शहर जो अहम मसरूफ़ रोड आहे। पुराणी रेलवे स्टेशन जो जेको रस्तो आहे उहो बि अहम रस्ता आहिनि, उन्हनि ते गोॾे जोॾो पाणी बीठल आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इहो पाणी गयो हुजण करे शहरी सख़्तु परेशान आहिनि, उन्हनि खे अचु वञ में मुश्किलातूं पेश अचनि थियूं। उनखां सवाइ मुख़्तलिफ़ इलाइक़ा नौशहर फिरोज जा मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि, बख़्शोरिंद आहे, मौलादाद मरी आहे, ॻोठ छुटल राजपर आहे, अध खाई आहे, उनखां सवाइ तमामु घणा ॻोठ आहिनि, उनखां फुल आहिनि, उते बि पाणी बीठल आहे। इंतजामिया तरफ़ां उतां ॻोठनि मां पाणी कढण लाइ के बि इंतज़ाम न कया विया आहिनि, जंहिं सबबि उतां जा इलाइक़े जा फसल बि पाणी हेठि आयल आहिनि, जंहिं सबबि वोणनि खे, तिरनि खे ऐं ॿियनि फसलुनि खे कापारी धकु रसियो आहे ऐं ॻोठाणा बि शहर न अची नथा सघनि, उनजा अचु वञ जा रस्ता सभु कटिजी विया आहिनि। पर उते जी मक़ामी इंतज़ामिया बि ॻोठनि मां पाणी निकाल करण लाइ को बि क़दम न आहे खयो। अचो त इन सिलसिले में पाण हिते नौशहर फिरोज शहर वासियुनि खां हाल अहिवाल पुछूं त हू इन सिलसिले में छा था चवनि। साईं बरसाति वॾी हालत करे नी आहे, असांजो सॼो पासो जो पासो ॿुॾो पियो आहे। असां सभु हेॾा गप मां ऐं चिक मां पिया अचूं, पाणीअ मां पिया अचूं, किने पाणीअ मां। हिते ट्रांसफर लाइट कान्हे का, हिन पाणीअ जो गंदो हाल लॻो पियो आहे। ॿार असांजा हालत हिननि जी अहिड़ी लॻी पिया, रुॻो पाणीअ में अचु वञु, ॿारनि खे बीमार थी पवंदा। महिरबानी करे हीउ पाणी कढायो किनो। हे पाणी तमामु घणो थी वियो आहे, हाणे अचण वञण में तकलीफ़ थिए थी असांखे। ऐं नंढा ॿार जेको बीमार थी पिया आहिनि, तकलीफ़ असांजे सॼे इलाइक़े में पाणी बीठो आहे। जीअं मींहुं उथो आहे, पाणी जो तलाउ लॻो पियो आहे, वरी टाउन वारनि जी अमल पंहिंजा गंदलो उछलाया आहिनि, हाणे धप लॻी पई आहे। सम्झो था त बीमारी बि थींदी। ॿियो ख़ासि मसइलो जेको गोदाम ॾे असां वञूं था निमाज़ पढ़ण सां मस हैरान लॻी पिया, ओॾे में पाणी बीठो आहे, चुप कयूं घर वेठा निमाज़ पढ़ूं। जॾहिं असांजे साम्हूं डिस्पोज़ल पियो आहे लॻो पियो आहे, उहो 10 सालनि खां मुसलसल बंदि लॻो पियो आहे। उन जी आड़ में लखें रुपया पैसा खाधा पिया वञनि, पर हिते जॾहिं हिनखे चयो थो वञे असांखे पाणी निकाल करे ॾियो, ॿार जे लिहाज़ सां वॾो मसइलो आहे। सुभाणे ख़ुदा न ख़ासा जेके ॿार कंहिं ॿुॾी फोत थी वञे ज़िम्मेवार केरु आहे? चवंदा असांखे का ख़बर कान्हे, असां जेके मशीनूं आहिनि उहे ॿियनि वॾेरनि बासरनि खे ॾेई छॾियूं आहिनि, जेके पंहिंजे ज़मीनुनि मां पाणी कढाए रहिया आहिनि। बाक़ी हिते शहर जे लिहाज़ सां उनखे का बि माना मशीन कान्हे जेको पाणी कढाए सघनि। जी तव्हां ॾिसो पिया त मुसलसिल 7 ॾींहं खां बरसाति खां पोइ जो पाणी आहे, 7 ॾींहंनि खां न इंतज़ामिया ज़िले इंतज़ामिया आहे, न टाउन इंतज़ामिया आहे, न ई का पब्लिक हेल्थ अची हिते को पाणी कढियो आहे। हिते सभु वोंट बैरी हर को अचे थो, पर आवाम जे बेनिफिट लाइ को बि हींअर ज़ाहिर न आहे। असांखे वधि में वधि जेकी तकलीफ़ थिए थी, हिकु त निमाज़िन खे निमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद में आहे जेकी, उन लाइ रस्तो को कोन्हे उतां लंघण जो। साईं असांखे बरसाति तबाह करे छॾियो आहे। मस्जिद आहे, उन जे लाइ बि असां निमाज़ ते वञूं था त बि कोन थियो रस्तो मिले, तंहिं करे जेको आहे सो पंहिंजो हिन जे लाइ को बंदोबस्तु। तकलीफ़ आहे, ॾाढी परेशानी आहे, तमामु घणी परेशानी आहे, तकलीफ़ आहे ॾाढी। शहरनि जा तव्हां हाल अहिवाल ॿुधा, शहरनि जो चवणु आहे त हीउ गुज़िरियल हिकु हफ़्ते खां बरसाति जो पाणी जेको बीठल आहे, जंहिं सबबि बदबूदार थी वियो आहे। हिननि आला इख़्तियारनि खे बार बार शिकायत कई आहे, पर केरु पाणी करण लाइ तयारु न आहे। पब्लिक हेल्थ खाते जा डिस्पोज़ल जेके आहिनि गुज़िरियल 7 सालनि खां बंदि थियल आहिनि, पर पब्लिक हेल्थ खाते पारां हीउ पाणी निकाल करण लाइ अञा ताईं को बि बंदोबस्तु न कयो वियो आहे। जेका बजट आहे उहा रुई कागज़नि में त ॾेखारे हड़प कई वञे थी, पर अमली तौर ते पाणी निकाल करण लाइ कोई बि इंतज़ाम नथा कया वञनि। हीउ पाणी बदबूदार थी वियो आहे, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ जीत जरासीमनि जेको आहे सो शहर ते हमिलो करे ॾिनो आहे। मच्छरनि जो आज़ार तमामु घणो थी वियो आहे, जंहिंसां मलेरिया ऐं ॿियूं बीमारियूं पैदा थी रहियूं आहिनि, पर इंतज़ामिया अञा ताईं सुकून जी निंड सुतल आहे। शहरनि ने इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त बरसाति जो गॾु थियल पाणी फौरी तौर ते निकाल करायो वञे, त जीअं हू सुख जो साहु खणी सघनि। ज़ाहिद राजपर, टाइम न्यूज़, नौशहर फिरोज़।